नमस्ते। दूरदर्शन जे तरफ़ा तव्हां सभिनी नाज़रीन जो अॼु हार्दिक स्वागत आहे। मोहन जो दड़ो जी खोटाई कंदे मोहरुनि जो मिलणु ऐं उन ते उकरियल चित्रकारी, मिटीअ मां ठहियल बर्तन, सोन ऐं चांदीअ जे धातुअ मां ठहियल सुहिणा ज़ेवर, झंडीअ जो हुनुरु, हथ जो बर्थ भरियल उतां जो इहो जेके हुनर जूं निशानियूं असांखे मिलनि थियूं, सच पुछो यकीनन इहो इंसानी सभ्यता ऐं संस्कृतीअ जो हिकिड़ो तमामु वॾो निशान आहे। पर उन सां गॾोगॾु उन वक़्त जे रहंदड़ सिंधियुनि उन्हनि सपूतनि जो कला हुनर ऐं उन जे फ़न जो इहो हिकिड़ो तमामु सुठो ऐं बहितरीनु सबूत असांखे मिले थो। प्राचीन वक़्त खां असांजे सिंधी सपूतनि इल्म ऐं वापार जे खेत्र में पंहिंजो काफ़ी पाण मोकियो, हिकु अलॻि मुक़ाम जोड़ियो, पंहिंजी पहचान ठाही। सदियुनि जे सफ़र तय कंदे फ़नकारनि, कलाकारनि अॼु बि पंहिंजे कला ऐं फ़न जो ज़ोहर ॾेखारे रहिया आहिनि। साॻी तरह भारत जे फिल्म इंडस्ट्री में असांजे सिंधी सपूतनि उन जे आगाज़ खां वठी, उन जी शुरूआति खां वठी हर खेत्र में, पोइ उहा भले मौसीक़ीअ जे खेत्र हुजे, प्रोडक्शन लाइन हुजे या डायरेक्शन हुजे, कहाणीअ जो डिपार्टमेंट हुजे, हर हंधि सिंधियुनि पंहिंजो पाण मोकियो आहे। सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन इन जी ॼाण लाइ अॼु जो ही प्रोग्राम सिंधी सर्वेच रिथियो आहे। अचो त अॼु जे हिन अंजुमन में असीं मुलाक़ात कयूं भारत जे, हिंदुस्तान जे फिल्म इंडस्ट्रीअ जो मशहूरु ऐं मारूफ़ शख़्सियत श्री पहलाज नियालाणी, जंहिं पंहिंजे कला सां, पंहिंजे लगन सां, पंहिंजे हुनर सां हिंदुस्तान जे फिल्म इंडस्ट्रीअ में हिकु अलॻि मुक़ाम, हिकु अलॻि जॻह हासिलु कई आहे। मिस्टर पहलाज जी, तव्हांजो हिते हार्दिक स्वागत आहे। सभ खां पहिरीं मां इहो ॼाणणु चाहींदुसि पहलाज जी कि तव्हां हिन भारतीय फिल्म इंडस्ट्रीअ में कीअं पेर रखियो? पहिरीं त सभिनी ॾिसण वारनि खे सभिनी खे नमस्कार ऐं सभिनी खां पहिरीं मां शुक्रिया अदा कंदुसि सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन जो, जंहिं पहिरियों दफ़ो मूंखे मौक़ो ॾिनो आहे पंहिंजे फिल्म इंडस्ट्री में अचण खां अॼु ताईं कि मां सिंधी में कंहिं सां ॻाल्हायां पियो ऐं सिंधी में इंटरव्यू, अॼु तव्हांजो जेको सिंधी कार्यक्रम आहे उन में सिंधी में पंहिंजे फैमिली सां, मतिलबु फैमिली वारनि सां अॼु सिंधी में मुंहिंजी ॻाल्हि ॿोल रखंदी। सभिनी खां पहिरीं तव्हांजो धन्यवाद। ऐं जेको तव्हां पुछो मां हिन में कीअं आयुसि, हर इंसान खे पंहिंजो कंहिं न कंहिं ॻाल्हि में शौक़ु हूंदो आहे। मूंखे कला जे क्षेत्र में तमामु घणो रुचि रखी हुई मूं, उन सां गॾु गॾु शौक़ु बि हो सफ़ा, त उन हिसाब सां पिक्चरियूं घणियूं ॾिसंदो हुउसि मां ऐं ख़बर पई धीरे धीरे मां हिन क्षेत्र में कीअं अची वियुसि, उहो मूंखे ख़बर ई कान पई। अंदाज़ो कहिड़ो साल हो जंहिं साल में तव्हां इहो एंट्री वरिती? मां सम्झां थो मां 10 साल जी उमिरि खां जॾहिं मुंहिंजे पिता जो देहांत थी वियो, उन खां पोइ मां धीरे धीरे कीअं फिल्म में अची वियुसि मूंखे पाण खे ख़बर कान पई। पर ऑफिशियली मतिलबु मां सम्झां थो 65 में, मतिलबु जॾहिं मां 15 साल जो हुउसि तॾहिं खां मतिलबु पिक्चर जो बिज़नेस शुरू कयो ऐं धीरे धीरे प्रोडक्शन डिस्ट्रीब्यूशन में आयुसि। पहिरीं डिस्ट्रीब्यूशन खां पोइ प्रोडक्शन में 79 में आयुसि ऐं उन खां पोइ त मूं कॾहिं पुठियां ॾिठो ई कान, मिड़ई पंहिंजी रफ़्तार सां हलंदो रहियुसि। ऐं सभ खां वधीक तव्हांजो कहिड़े डिपार्टमेंट में वधीक रुचि आहे? छाकाणि त जेको असांखे ॼाण आहे या जेको ॿुधो वियो आहे, तव्हां फिल्म मेकिंग जे हर डिपार्टमेंट में वधीक रुचि वठो था। उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे मां तव्हां खां ॿुधणु थो चाहियां, तव्हां कहिड़े डिपार्टमेंट में वधीक रुचि रखो था? नाले में त सिर्फ़ु मां प्रोड्यूसर आहियां, पर जेको कहानी खां वठी करे म्यूज़िक, एडिटिंग एंड प्लस कंप्लीट जेको बि स्पॉट बॉय खां प्रोड्यूसर एंड फाइनेंसर जेको बि आहे, मिड़ई हर कम में रुचि रखंदा आहियां। कमु त मुंहिंजो ई आहे, करिणो मूंखे ई आहे, नालो मुंहिंजो थींदो ऐं ख़राबु बि मुंहिंजो थींदो। त ख़राबु बि थिए त मुंहिंजे हथ सां थिए ऐं सुठो बि थिए त मुंहिंजे हथ सां थिए। मां पर जंहिंजी क्रेडिट हूंदी आहे उनखे मां ज़रूरु एक्नॉलेज कंदो आहियां। बाक़ी कमु मुंहिंजो आहे, मां हर डिपार्टमेंट में ओतिरी रुचि रखंदो आहियां जेतिरे बि थियणु खपे। हिकु ॻाल्हि ॿी मार्क कई वई आहे तव्हांजे फिल्मुनि मां,
तव्हां घणो करे नवनि उसरंदड़ कलाकारनि खे चांस ॾिनी आहे, उहो तव्हां उन स्टार जे सिस्टम खां परे थियण लाइ या सचपच न्यू टैलेंट खे भारत जी इंडस्ट्री में आणण लाइ? छा जेतिरो मूंखे लॻे थो जेतिरा नया कलाकार आहिनि, जेतिरे में नई मतिलबु माण्हू रुचि रखनि था, उन हिसाब सां कला जे क्षेत्र में मतिलबु जेतिरा घणा ॼणा अचणु चाहिनि था पर उन्हनि खे मौक़ो न मिलंदो आहे। ऐं मां सोचां थो हिकु सिंधी हमेशह हर फील्ड में सभिनी खां अॻियां रहंदा आहिनि ऐं पंहिंजे नाले खां पुठियां रहंदा आहिनि। उन्हनि खे काई शइ जी लालच कोन हूंदी आहे। हिकु ख़ासि त सिंधियुनि में ॾिठी वई आहे ॻाल्हि त पंहिंजे उन्हनि खे कम सां मतिलबु हूंदो आहे, पंहिंजे नाले सां मतिलबु न हूंदो आहे ऐं उन हिसाब सां कमु कंदा रहंदा आहिनि। मां बि सोचींदो आहियां त भई अगरि मुंहिंजे करण सां, मुंहिंजी हिमत ॾेखारण सां अगरि कंहिंजो भलो थिए थो छो न थिए। ऐं उन हिसाब सां मां नए कलाकारनि खे हमेशह आणींदो आहियां, नए टेक्नीशियन खे आणींदो आहियां ऐं ख़ासि तौर पे जेको मूंखे टाइम ॾे, चाहे वो फ्लॉप हुजे या हिट हुजे, उन हिसाब सां उनखे डेट्स जे हिसाब सां नॉट डेट जे हिसाब सां जेको वक़्तु पंहिंजे कम में इंट्रस्ट लॻे। अगरि जेको न हलंदड़ हूंदो उनखे पंहिंजे कम में इंट्रस्ट हूंदो, उनखे पाण खे मथे आणण में रुचि रखंदी, त उन हिसाब सां मां उन्हनि खे वधीक ध्यानु ॾींदो आहियां त उन्हनि सां कमु कयां। जेको पंहिंजो कमु सम्झी करे कनि उन्हनि सां गॾु मां कमु करणु चाहींदो आहियां। अॼु ताईं तव्हां अटकल 10-15 फिल्म्स प्रोड्यूस कयूं आहिनि कि मुंहिंजूं अॼु ताईं 23 पिक्चरूं रिलीज़ थी चुकियूं आहिनि। पिक्चर्स रिलीज़ थी चुकियूं आहिनि। छाकाणि त विच में मूं कुझु थोरो गैप ॾिनो, हूअं त साल में हिकु ॿ त ईंदियूं पर हिन 2-3 सालनि में मूं मतिलबु जेको आहे फिल्म खां अलॻि करे सोशल लाइफ में मूं थोरी रुचि वधीक पे आयुसि त भई हीअ शोबिज़ जेका आहे तव्हांजे जेका बॉलीवुड जंहिंखे असीं चऊं था, उन माहौल में रही करे बि तव्हां समाज जे तरफ़ वधीक झुकाव आहे, हर तरफ़ तव्हांजो मदद जो हथ हाज़िर रहे थो, हमेशह तव्हां उन सोशल कार्य लाइ तयारु रहो था, उन तरफ़ कीअं तव्हांजो अचानक झुकाव थियो? मूं जेतिरा बि पंहिंजे जेतिरा वॾा नाले वारा सिंधी आहिनि जेके अॼु पंहिंजो मुक़ाम ठाहे चुका आहिनि, उन्हनि जो ॾिठो आहे कंहिं न कंहिं फील्ड में रहंदे बि सोशल कम में हमेशह ध्यानु ॾिनो वियो आहे। चाहे अॼु सिंधियुनि जी कॉलेजिस ॾिसो, अॼु 40-50 कॉलेज जेके सिंधियुनि जा आहिनि, हॉस्पिटल हिंदू जा खां ॾिसे रहेजा हॉस्पिटल, मतिलबु हिकु सोशल कंहिं न कंहिं पैसे कम सां या कंहिं सोशली इन्वॉल्व रहिया आहिनि, चाहे जसलोक हुजे कुझु बि, मतिलबु वॾियूं बि जेके कार्य आहिनि सभु सिंधियुनि जा आहिनि, पर उन्हनि खे नाले जी कॾहिं बि बुख रही कोन्हे। उन हिसाब सां मूंखे लॻो मां जेतिरो सोशली पाण खे कॉन्ट्रीब्यूट करे सघां थो पंहिंजे समाज खे, पंहिंजे देश खे, उन हिसाब सां मां हमेशह ध्यानु ॾिनो वियो आहे। चाहे नेचुरल क्लाइमेटी हुजे या किथे ज़रूरत हुजे, चाहे वो पुलिस हुजे, चाहे सरकार हुजे, चाहे काई बि स्टेट हुजे। जीअं उड़ीसा में साइक्लोन आयो त उन में मूंखे लॻो त उतां लाइ कुझु करणु खपे। गुजरात में अर्थक्वेक थी, उन में मूं ॾिठो त भई अॼु ज़रूरत आहे, सरकार खे बि ज़रूरत आहे, स्टेट खे बि ज़रूरत आहे, त मूं उन लाइ फंड रेज़िंग जा घणेई प्रोग्राम कया। तव्हां कुझु हम एक है नाले सां के कुझु उहो मूं मज़हब ॾिठो त कम्यूनल राइट्स ऐं हीउ घणेई पे थिया, त मूंखे लॻो त हिकु अॼु मैसेज जेको आहे कंहिं न कंहिंखे क़ौमी एकता जो मैसेज ज़रूरु ॾियणु खपे। अॼु ज़रूरत आहे, हिन देश में गुमराह माण्हू जाम थियल आहिनि, त उन मूंखे लॻो त सभिनी स्टेट में एट अ टाइम हिकु महिल मूं सॼे दूरदर्शन जे ज़रिए सभिनी स्टेट में प्रोग्राम कया जंहिंमें आवाज़ पहुचे त हम एक हैं। ऐं उन हिसाब सां जेका बि ॾिठो वियो आहे त हमेशह कलाकार, वॾनि कलाकारनि जे ज़रिए मैसेज जल्दी पहुचंदो आहे, आवाज़ जल्दी पहुचंदी आहे। त मुंहिंजी अॼु इंडस्ट्री में थोरी इज़त आहे, रिस्पेक्ट आहे, त उन हिसाब सां जेतिरो उन्हनि जो एडवांटेज वठी करे अगरि मां कुझु समाज में कुझु मैसेज ॾेई सघां थो त छो न कयां। उहो उन ज़रिए सां मां हमेशह कोशिशि कंदो आहियां त जिते फंड रेज़िंग हुजे या हिकु मैसेज ॾिनो वञे त मां हमेशह कोशिशि कंदो आहियां। न उन मां तव्हां काफ़ी MP फंड्स में या कारगिल जे लड़ाई वक़्तु बि काफ़ी कुझु कलेक्शन करे प्राइम मिनिस्टर फंड में या प्रेसिडेंट फंड में जेतिरा बि 4.5 करोड़ मूं गुजरात लाइ रिलीफ फंड लाइ कयो। ओडिशा में तव्हांजे हिकु चवण ते सभु कलाकार अची करे हाज़िर थियनि था, इहो हिकु चमत्कार आहे। उन जे पोयां काई राज़ जहिड़ी ॻाल्हि हुजे? चमत्कार आहे सिंसियरिटी जी।
दिलि जी ॻाल्हि आहे, उन्हनि खे ख़बर आहे पहिला जिते बि पैसनि जी ॻाल्हि हूंदी आहे उन में हथु कोन विझंदा, जिते सोशल कार्य हूंदो उहो पंहिंजो कॉन्ट्रीब्यूट करण लाइ सभु कलाकार हिक पेर ते हमेशह ईंदा आहिनि। उन्हनि खे बि लॻंदो आहे त अगरि पहलाज करे सघे थो त असां छो न उनखे मदद कयूं। उन हिसाब सां उन्हनि सभिनी कलाकारनि जो मां शुक्रगुज़ार आहियां जेके हमेशह मुंहिंजे हिकु आवाज़ ते ईंदा आहिनि ऐं हमेशह इंडस्ट्री जे पारां बिल्कुलु अची करे मदद कंदा आहिनि ऐं जेको मैसेज ॾियणो हूंदो आहे उनखे कन्वे कंदा आहिनि। असांजे हिंदुस्तान जे फिल्म इंडस्ट्रीअ में इम्पा जे नाले संस्था पहिरीं वजूद में हुई, पर उन जे पैरेलल में हींअर ॿुधिजे थो तव्हां बि काई संस्था शुरू कई आहे, एसोसिएशन ऑफ प्रोड्यूसर एंड टीवी प्रोग्राम। उन जी ज़रूरत कीअं महसूस थी? ज़रूरत इन करे छाकाणि त जेतिरियूं बि एसोसिएशन हुयूं, इम्पा हुई या गिल्ड हुई, सभु फिल्म प्रोड्यूसर्स लाइ हुई, टीवी लाइ का बि कोन हुई। ओके, त मूंखे लॻो त टीवी इन में मेन कॉन्ट्रीब्यूशन जीपीसीपी साहब जो आहे, जंहिंजी मतिलबु ब्रेन हो ऐं हिकु साल उहो प्रेसिडेंट थी करे उन्हनि चयो त मां हीअं कोन संभाले सघंदुमि, अॼु टाइम आहे यूथ जो। ऐं उन टाइम ते अॼु खां 13 साल पहिरीं उन्हनि मूंखे सौंपे ॾिनो। अॼु मतिलबु हर पार्टी यूथ खे आणण लाइ चाहे थी, पर हिकु जीपीसीपी जो ब्रेन हो जेको फर्स्ट बिल्डर थी करे, फिल्म निर्माता थी करे फर्स्ट बिल्डर बि हो जॾहिं हिंदुस्तान पार्टीशन खां पोइ जेको आहे थियो, तॾहिं हिकु फर्स्ट कंस्ट्रक्शन में जीपीसीपी ओनरशिप फ्लैट ठाहिया। उन खां पोइ अॼु फिल्म इंडस्ट्री में कॉन्ट्रीब्यूट कयईं हेॾो। उन खां पोइ वरी जॾहिं ॾिठईं टीवी अचण वारी आहे, उन हिसाब सां उन पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन ठाही। बिल्कुलु, हमेशह चवंदा आहिनि सिंधी ब्रेन हमेशह सभिनी हंधि कमु कंदा। इन बि ॻाल्हि में बि जीपीसीपी जहिड़ो ब्रेन जेको आयो ऐं उन अॼु पैदाश कई। अॼु टीवी छोटी न, अॼु तमामु वॾी घणो वधी रही आहे। तव्हां बि टीवी सीरियल्स खे प्रोड्यूस कयूं आहिनि या इच्छा रखो था? पहिरीं त लॻंदो त फिल्म खां वधीक कुझु बिज़नेस आहे कोन, हीअ नंढी स्क्रीन आहे, पर अॼु नंढी स्क्रीन फिल्म खां वधीक आहे ऐं उन में लॻो त उन में मुंहिंजे पारां थोरी देरि थी वई, हींअर मां इन में अची रहियो आहियां ऐं मुंहिंजो ॿार जेके आहिनि उन में तमामु रुचि रखनि था ऐं ईअं ऑलरेडी प्रोग्राम ठाहिणु शुरू कया आहिनि। तव्हांजो जनमु हिते हिंदुस्तान में थियो या सिंध जे ज़मीन ते? न, मुंहिंजो हिंदुस्तान में थियो। इन करे तव्हां पार्टीशन जा कहर न ॾिठा हूंदा? न, उहे ॾिठा कोन्हनि, पर ॿुधा आहिनि पंहिंजे बुज़ुर्गनि खां। उन जो कोई असरु तव्हांजे परिवार ते, तव्हांजे वॾनि ते थियो विरहाङे जो? डेफिनेटली हर कोई अहिड़ो सिंधी कोन्हे जंहिंखे मतिलबु इन खे भुगतणो न पियो हुजे या उन सां कंहिंजो शिकार न थियो हुजे। पर मुंहिंजो जनमु 1950 में हिते थियो आहे, मुंबई में। ज़मीन त मुंबई आहे, पर हिकिड़ी तकलीफ़ अॼु बि आहे त मतिलबु सिंधी थी करे सभु सॼो हिंदुस्तान असांजो पंहिंजो आहे, पर रहण लाइ घर जेको आहे पंहिंजी ज़मीन अॼु बि कोन्हे। विरहाङे खां पोइ असांखे पंहिंजी सिंध सॼी छॾणी पई, जॾहिं की बंगाल खे अधु बंगाल मिलियो, पंजाब खे अधु पंजाब मिलियो हो। असांजी ज़मीन न हुअण जे करे असां टिड़ी पकड़िजी विया आहियूं। हाणे इन पोज़ीशन ते, इन मुक़ाम ते तव्हां छा था महसूस कयो त कीअं सिंधियुनि खे गॾु करे ऐं उनखे हिक सूत्र में ॿधिजे? अॼु मूंखे लॻे थो कि जेकी बि सरकार आई आहे, जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, सभु वोट बैंक खे इम्पोर्टेंस था ॾियनि। अॼु हर कास्ट खे जेको आहे इम्पोर्टेंस मिले थो। असांखे लॻे थो असां 50 लख सिंधी टोटल हिंदुस्तान में आहियूं, पर उन्हनि जी वोट बैंक काउंट नथा कनि, छाकाणि त सभु असां हिकदमि अलॻि अलॻि जॻहियुनि ते आहियूं। वर्ल्ड में सभिनी हंधि पंहिंजे मुक़ाम ते, पंहिंजी पोज़ीशन ते पहुतल आहियूं, पर उहो नथो लॻे त असां सभु 50 लख गॾिजी करे पंहिंजी वोट बैंक ठाहियूं ऐं इन पॉलिटिकल पार्टीज़ खे ख़बर पए त असां हिकु आहियूं, असां अलॻि अलॻि न आहियूं। लॻे थो उन्हनि खे त इहे एॾा विचलियल आहिनि पंहिंजे सेल्फिश मोटो सां। उन्हनि खे पंहिंजी नाले कमाइण लाइ ॻाल्हियूं आहिनि। उन्हनि खे टोटल देश सां या पंहिंजे स्टेट सां या कोई अहिड़ी शइ हुजे जंहिंमें पार्लियामेंट में वेहण जी का जॻह मिले, उन लाइ कंहिंखे फ़िक्र कोन्हे। मूंखे लॻे थो उन में कंहिं सरकार जो न, असां जेके पाण में सिंधी आहियूं, जेके अॼु हेॾो नालो कमायो आहे, अगरि उन नाले कमाइण लाइ पंहिंजे लॻे कि अॼु बंगालियुनि खे बंगाल आहे, महाराष्ट्र खे मराठियुनि खे महाराष्ट्र आहे, उन सां गुजरात खे गुजराती आहिनि, त असां सिंधियुनि खे पंहिंजो सिंध छो न? अॼु बि मूंखे लॻे थो जेतिरो अॼु इवन असां पाकिस्तान में ॾिसूं था जेको सिंधियुनि खे अहमियत आहे, इवन चैनल बि सिंधी में हली रहियो आहे, चाहे उहो मुस्लिम सिंधी छो न हुजनि, पर सिंधी त आहिनि। सिंधी भाषा जेको आहे ॿारनि खे
ख़बर पवणु खपे। अॼु ॿार बि जेको आहे सिंधी ॻाल्हाइणु भुलिजी विया आहिनि, उन्हनि खे ख़बर ई कोन्हे सिंधी भाषा कहिड़ी थींदी आहे। अॼु असांखे पहिरियों दफ़ो मौक़ो मिलियो आहे त टीवी में अची करे जेको आहे असां सिंधी में ॻाल्हायूं, तमामु ख़ुशी थी थिए। अगरि इहा ख़ुशी ॿारनि खे बि मिले ऐं पोइ मिट माइट सभु जेको आहे सिंधी में ॻाल्हाइनि, त मूंखे लॻे थो हिकु सिंधियुनि जी जेका रूप रेखा आहे उहा बदिलजी वेंदी ऐं चवण लाइ थींदासीं त असांखे बि कुझु आहे जेको पंहिंजी स्टेट आहे, पंहिंजी ज़मीन आहे, न हुजे एटलीस्ट अगरि सरकार असांखे स्टेट नथी ॾेई सघे काई, घटि में घटि पार्लियामेंट में ओतिरी जॻह त ॾियणु खपे। हिकिड़ो हींअर नओं असांजे सिंधियुनि जे तरफ़ां राजनीति तौर सतह ते इहा हिकिड़ी घुर रखी वई आहे त छाकाणि त असांखे पंहिंजी ज़मीन कोन्हे, हींअर हिते हिंदुस्तान में उहा मिलण में मुश्किल थी थिए, त छा लैंडलेस क़ौम करे मतिलबु हिकिड़ी असांखे बि जीअं ॿियनि स्टेट्स खे पावर्स आहिनि, उन्हनि खे चीफ मिनिस्टर आहे, उन्हनि जी मिनिस्ट्री आहे, असांखे लैंडलेस कम्यूनिटी करे ऐं ओतिरा ई हक़, ओतिरी ई बजट असांजे कम्यूनिटीअ जी सिंधी ॿोली, असांजो कल्चर, असांजी सभ्यता संस्कृतीअ जे विकास लाइ, उनजे फैलाव लाइ मिले, छा उहो तव्हांजे राय में ठीकु आहे? मूंखे लॻे थो अगरि सरकार खे विल हुजे त किथे बि ॾेई सघे थी। एतिरियूं लैंड्स आहिनि जेके बि स्टेट में, अगरि जेको आहे महाराष्ट्र में विदर्भ अलॻि थी सघे थो, त अगरि मूंखे लॻे थो उल्हासनगर बि असांखे महाराष्ट्र खां अलॻि, जीअं गोवा दमन दीव जेको आहे मतिलबु जेको आहे अलॻि आहे, त उन हिसाब सां असांखे किथे बि मां सम्झां थो हिकु विल कोन्हे। बाक़ी कंहिं सम्झो मिस्टर प्रहलाद जी, सरकार राज़ी थी वञे पई, असांखे किथे ज़मीन ॾिए थी, त छा सिंधी जिते अलॻि अलॻि टुकड़नि ते वसियल आहिनि, उहे पंहिंजा घर, उहे पंहिंजा महल माड़ियूं छॾे उते वेंदा? छो न वेंदा? अगरि कंहिंखे अगरि हुनखे हिकु टुकड़ो मिले त अॻु ख़बर पए त हीअ सिंधी जी बिलोंग आहे, त छो न मिलंदी? अॼु न्यू बॉम्बे पहिरीं बॉम्बे हो, हींअर न्यू बॉम्बे थी वई न। अगरि जेको आहे कंहिं बि तरीक़े सां अगरि असांखे कुझु बि मिले थो त हिकु पंहिंजो फैमिली, अगरि सभु सिंधी जंहिंखे फैमिली चई सघूं था, उहा अगरि असांखे मिले त वी विल बी द मोस्ट हैप्पीएस्ट पीपल। असां वटि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, तव्हां जहिड़ा प्रोड्यूसर्स आहिनि जिन जो अॼु जो जेको युग आहे उहो इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे, छा उन जे मार्फत असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे, सिंधी संस्कृतीअ खे, सभ्यता खे, तहज़ीब खे पहुचाए सघूं था? अॼु मां तव्हांजे माध्यम सां अगरि मुंहिंजी थोरी बि पहचान आहे, थोरा बि सभु मूंखे तव्हां साम्हूं अॼु सभु जेके सिंधी भाई मूंखे ॾिसणु वेठा, अॼु उन्हनि सां हिकु ई दरख़्वास्त आहे, असां पंहिंजी ताक़त खे पहचान खपे ऐं पाण खे पहचान खपे ऐं पंहिंजी आवाज़ु दिल्ली ताईं पहुचणु खपे। जेके सुनियल आहिनि उन्हनि खे जॻाइणु खपे। सिंधी जेको असां में सिंधी पढ़ो आहे, जेको असांजे ॿारनि मां इहो अहसासु गुम थींदो थो वञे त असीं सिंधी आहियूं, उन लाइ छा थियणु घुरिजे? उहो ई त चवां न, मां कंहिंजी बि तमामु ख़ूबसूरत छो न हुजे, पर पंहिंजी मां उन खां वधीक ख़ूबसूरत कॾहिं काई न हूंदी आहे। जीअं सही ॻाल्हि आहे, ॿुधी आहे तीअं उनखे अमल करणु खपे। पंहिंजी भाषा खे, पंहिंजी ॿारनि खे ओतिरी इम्पोर्टेंस ॾिसणु खपे जेतिरे भले मुंहनि जो दड़ो कंहिं भले ॾिठो हुजे न हुजे, पर उनजी हाल, उनजी चाल उनखे सभिनी खे पहुचणु खपे, उन्हनि खे सम्झणु खपे त असांजी के पहचान छा हुई, असां किथां शुरू थियासीं, किथे पहुता आहियूं ऐं किथे हेठि किरंदासीं। उनखे किरण न ॾे, उनखे मथे अची करे सिंधी जी पहचान ठाहिणु खपे। तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हांखे मौक़ो मिले त तव्हां सिंधी फिल्म प्रोड्यूस कंदा? बिल्कुलु, मां त उन जे हक़ में आहियां ऐं मूंखे लॻे थो त जेतिरो बि मूंखे सिंधियुनि जे लाइ करणु खपे, पंहिंजी भाषा लाइ करणु खपे, पंहिंजे ॿारनि लाइ कुझु करणु खपे, मां सिंधी पिक्चर छा, मूंखे जिते जिते जेको सिंधियुनि लाइ मौक़ो मिलंदो, साधन आहिनि, सिंधी चैनल अची सघे थो, सिंधी फिल्मूं ठही सघनि थियूं, त उन में तव्हां जहिड़नि शख़्सनि खे जिन पंहिंजो हिकिड़ो वजूद क़ाइमु कयो आहे, हिकु मुक़ाम जोड़ियो आहे, साधन आहिनि, त गॾिजी करे तव्हां सम्झो था GP-CP ऐं रमेश CP या NN-CP इहो कार्य हथ में खणी? मुंहिंजी सभिनी सां दरख़्वास्त आहे, जेके बि असां सिंधी सभिनी खां मेजर प्रोड्यूसर, डायरेक्टर, एग्ज़िबिटर आहिनि, सभु सिंधियुनि जे हथ में आहे। एंटरटेनमेंट जेतिरो बि आहे, मेन GP-CP, रमेश CP, नारी CP, रमेश तुरानी, वाशु भगनानी, गोवर्धन थानी, मतिलबु जेके बि सिंधी आहिनि, आई थिंक मेजर रोल प्ले करे रहिया आहिनि एंटरटेनमेंट दुनिया खे, चाहे उहे सिंधी हुजनि चाहे काई मेजर रोल करे रहिया आहिनि, पर सिंधी कम्यूनिटीअ लाइ बिल्कुलु मां उहो ई थो चवां, उहे बि कंदा। ऐं मुंहिंजो मतिलबु हिकु वाइदो आहे सिंधी क़ौम सां, पंहिंजे भाउरनि सां,
त मतिलबु सिंधी जीअं मां करण की कोशिशि कंदुसि, तव्हां बि हिकु क़दम अॻियां हलो त असां कुझु न कुझु वधीक सुठो कॉन्क्रीट अहिड़े नमूने कंदासीं जंहिंखे सभिनी खे हिकु सिंध जी शान जेको आहे थी करे ॾेखारियूं ऐं सभु सम्झूं त जेको असां करे सघूं था उहो ॿियो के कोन थो करे सघे। काई ज़ात इन में असां खां अॻियां नथी वधी सघे। अॼु उअं ई बि वर्ल्ड जे कोने कोने में सिंधी हिकु ज़रूरु मिलंदो, उनजी पहचान जेको आहे पंहिंजे सिंधी जे नाले सां ज़रूरु हूंदी, भले उन नालो पंहिंजो मनसुखानी मां मन छो न कयो हुजे, पर हूंदो सिंधी ऐं हमेशह उनजी पहचान किथे न किथे ज़रूरु हूंदी। पुरखनि जी ज़मीन आहे जिते असांजे वॾनि जनमु वरितो, उते जेकॾहिं हलूं गॾिजी करे, उहा ख़्वाहिश आहे कॾहिं तव्हां? ख़्वाहिश त आहे, जेका अननेसेसरी ॿिए जी ज़मीन अॼु असां वटि कोन्हे, असांजे अचणी कोन्हे, पर जेका असांखे मिलणु खपे उन हिसे लाइ फाइट करणु खपे, जंहिंसां असांजी पहचान वरी अचे, अचण वारी जेका नस्ल हुजे उन में हुजे त हीअ ज़मीन असांजी आहे। अॼु असां जेका ज़मीन असां वटि आहे कान, अॼु पुरखनि जे नाले सां असां उन ज़मीन लाइ लड़ाई कान था करे सघूं। असांजे हुब अञा ताईं वॾनि जेका जिते पैदा थिया आहियूं उते असांखे पंहिंजी गवर्नमेंट अगरि असांखे पहचान नथी ॾिए त ॿी गवर्नमेंट सां छा उमेदूं कयूं। तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हांखे वरी कुदरत ॿीहर जेकॾहिं जनमु ॾे जॾहिं बि, तव्हां हिन ई क़ौम में जनमु वठणु चाहींदा या? ज़रूरु, सिंधी थियणु हिकु फ़ख़्र जी ॻाल्हि आहे ऐं सिंधियुनि सां निभाइणु हिकु फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। त मूंखे लॻे थो सिंध में काई कमी कोन्हे, सिर्फ़ु हिकिड़ी कमी आहे त जॾहिं मां सिंधी थियां एकता भाव सभिनी सिंधियुनि खे मिलणु खपे ताकी पंहिंजी पहचान ॼाणे सघनि। तव्हांजे हिन नंढी उमिरि में जेके तव्हां छलांगू लॻाए करे कामयाबीअ जूं मंज़िलियूं हासिलु कयूं आहिनि, उनमें भावी नीता जो केतिरो योगदानु आहे? नेचुरली बिना ज़ाल जे कोई मर्द अॻियां नथो वधी सघे, बिना उनजे सहयोग जे घर मां ॿाहिरि नथो निकिरी सघे। त मूंखे लॻे थो जेतिरो ॿियनि सभिनी खे ज़ाल जो कॉन्ट्रीब्यूशन आहे उन खां सभिनी खां वधीक मूंखे मुंहिंजे लाइफ में कांता जो तमामु वॾो हथु आहे। तमामु महिरबानी, तव्हां असां वटि आया, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो। तव्हांजो